ख़बर शामिल कंदासीं त कराची में इंटर बोर्ड के वक्ती चेयरमैन शरफ अली शाह चयो आहे त शागिर्द क्लासन में अची नथा वेहनि, इम्तिहाननि में रुगो गाना लिखनि था। संदसि चवणो त 2 सालनि में निसाब तब्दील थियो आहे, ॿारड़ा कॉलेजनि में अचनि था पर क्लास वठण नथा अचनि। वक्ती चेयरमैन चयो त साइंस के पर्चे में शागिर्दनि गाना लिखिया आहिनि, सवे अहिड़ियूं कापियूं ॾेखारे सघूं था जिन में रुगो गाना लिखियल आहिनि। वक्ती चेयरमैन चयो त इम्तिहान में सवाल हिकिड़ो पुछियो वेंदो आहे त जवाब वरी ॿियो लिखियो वञे थो। शागिर्द सम्झनि था त कापी लिखी भरे छॾियूं, टीचर मार्कूं ॾेई छॾींदो। कराची इंटर बोर्ड के वक्ती चेयरमैन शरफ अली शाह चयो आहे त शागिर्द क्लासन में अचनि ई नथा, इम्तिहाननि में रुगो गाना लिखनि था। 2 सालनि में निसाब तब्दील थियो आहे, ॿारड़ा कॉलेजनि में अचनि था पर क्लास वठण नथा अचनि। वक्ती चेयरमैन चयो त साइंस के पर्चे में शागिर्दनि गाना लिखिया आहिनि, सवे अहिड़ियूं कापियूं ॾेखारे सघूं था जिन में रुगो गाना लिखियल आहिनि। वक्ती चेयरमैन चयो त इम्तिहान में सवाल हिकिड़ो पुछियो वेंदो आहे त जवाब वरी ॿियो लिखियो वञे थो। शागिर्द सम्झनि था त कापी लिखी भरे छॾियूं, टीचर मार्कूं ॾेई छॾींदा। कराची इंटर बोर्ड के वक्ती चेयरमैन शरफ अली शाह चयो आहे त शागिर्द क्लासनि में अचनि ई नथा, इम्तिहाननि में रुगो गाना लिखनि था। संदसि चवणो त 2 सालनि में निसाब तब्दील थियो आहे, ॿारड़ा कॉलेजनि में अचनि था पर क्लास वठनि नथा।